खाधो केतिरा भेरा खाइजे। भलीकार साथियो, कॾहिं मां सोचो आहे त असीं खाधो छो खाऊं था? छा सिर्फ़ बुख लॻण करे, या उन करे जो घड़ियाल में उनजो वक़्तु थी वियो आहे, या शायदि उन करे त दिलि बेचैन आहे, दिमाग़ थकियल आहे। खाधो सिर्फ़ जिस्म जी ग़िज़ा न आहे, उहो त यादगिरियुनि, रिश्तनि ऐं दिलि जे एहसासनि सां गंढियल हिकु अमल आहे। पर अचो हाणे साइंसी ॻाल्हि करियूं त ॾींहं में खाधो केतिरा भेरा खाइजे। ही रुगो वक़्त जो मामिलो न आहे, हीअ आहे जिस्म जी साइंस, दिमाग़ जे बैलेंस ऐं दिलि जे सुकून जी। साइंस मुताबिक़ 3 भेरनि जो खाधो, सुबुह जो नेरनि, मंझंदि जी मानी ऐं राति जो डिनर, हिकु मुकमल रूटीन आहे जेको जिस्म जे मेटाबॉलिज़म खे नॉर्मल रखे थो, ब्लड शुगर खे काबू में रखे थो ऐं तवानाई खे मुस्तहकिम रखे थो। ख़ासि तौर ते नेरनि खे त ॾींहं जो अहम तरीन खाधो चयो वेंदो आहे, छो त उहो अव्हां जे ॾींहं जी शुरूआति खे ताक़त ॾिए थो। जेकॾहिं अव्हां खे ज़ियाबतीस आहे, पेट में तेज़ी या गैस जा मसला आहिनि, या अव्हां खे जल्दी बुख लॻे थी, त ॾींहं में 5 खां 6 भेरा नंढड़ा ग़िज़ाइयत भरिया मील्स फ़ाइदेमंद थियनि था। जर्नल ऑफ न्यूट्रिशन एंड मेटाबॉलिज़म मुताबिक़ अहिड़े तरीक़े सां ब्लड शुगर अचानक वधे नथी ऐं इंसुलिन लेवल बि मुस्तहकिम रहे थी। पर शर्त इहो आहे त इहे नंढड़ियूं मील्स सेहतमंद ऐं मुतवाज़न हुजनि। अॼुकल्ह इंटरमीडिएट फास्टिंग जो रुझान वधी रहियो आहे, जंहिंजो मतिलबु आहे 16 कलाक मानी न खाइण। सेल मेटाबॉलिज़म जर्नल मुताबिक़ जेके माण्हू रोज़ानो 16 कलाक खाधो नथा खाइनि ऐं सिर्फ़ 8 कलाक जी विंडो अंदरि खाधो खाइनि था, उन्हनि जो वज़न, इंसुलिन हसासियत ऐं सेल रिपेयर जी सलाहियत बहितर थींदे ॾिठी वई आहे। पर ख़बरदार, ही तरीक़ो सभिनी लाइ न आहे। जिन खे ज़ियाबतीस, घटि ब्लड प्रेशर या हमल आहे, उन्हनि खे बिना डॉक्टर जी सलाह जे फास्टिंग न करणु घुर्जे। कुझु माण्हुनि लाइ मसइलो तॾहिं थिए थो जॾहिं उहे बग़ैर बुख जे खाइण लॻनि था, जीअं स्नैक्स, मिठाइयूं। डिप्रेशन में, बोरियत में या फ्रिज में साम्हूं अची वियो त खाई छॾियो। अमेरिकन हार्ट एसोसिएशन मूजिबि अहिड़ियूं आदतूं वज़न वधाइनि थियूं, जिगर खे थकाइनि थियूं ऐं दिलि जी बीमारियुनि जो ख़तरो वधाइनि थियूं। हाणे अचो त सम्झूं आख़िर खाधो केतिरा भेरा खाइजे। हिकु ई जवाबु सभिनी लाइ न आहे हूंदो, पर अव्हां लाइ हिकु आसान रहनुमाई पेश कयूं था। जेकॾहिं जिस्म नॉर्मल आहे, वज़न मुनासिब आहे, त ॾींहं में 3 भेरा मुतवाज़िन खाधो बिल्कुलु ठीकु आहे। ऐं जेकॾहिं डायबिटिक आहियो या हसास पेट आहे, त 5 खां 6 नंढड़ा ग़िज़ाइयत भरिया मील्स अव्हां लाइ बहितर आहिनि। ऐं जेकॾहिं अव्हां वज़न घटाइण चाहियो था ऐं जिस्म फिट आहे, त इंटरमीडिएट फास्टिंग अव्हां लाइ फ़ाइदेमंद थी सघे थी। पर खाधे जे हवाले सां हिकु ॻाल्हि पकी यादि रखो त कॾहिं बि बग़ैर बुख जे, बग़ैर एहसास जे खाधो न खाइजो। वॾनि जो चवणु आहे त खाधो दिलि सां खाओ, शुकुर सां खाओ ऐं वक़्त ते खाओ। ज़िंदगीअ जो मज़ो तॾहिं ई अचे थो जॾहिं जिस्म मुतमैन, दिमाग़ पुरसुकून ऐं दिलि शुकुरगुज़ारीअ सां भरियल हुजे। ईंदड़ हफ़्ते लाइ रुगो ही सादी मश्क पाण लाइ शुरू करियो। हर दफ़े खाधो खाइण खां अॻु पाण खां पुछो, छा मूंखे वाकई बुख आहे? बसि इहो सवाल अव्हां जी आदत बदिलाए छॾींदो। सिहत जा मोती हमेशह अव्हां सां। सुठो खाओ, सुठो सोचो ऐं सुठो जियो।